लूका अध्याय 20 यीशुअ जे अधिकार जे बारे में सवाल। हिकिड़े ॾींहुं ईअं थियो कि जॾहिं मंदर में यीशु माण्हुनि खे सिख्या ॾेई रहियो हो ऐं ख़ुशख़बरी ॿुधाए रहियो हो त उते मुख्य याजक ऐं धर्मशास्त्री पुरनियनि सां गॾु उन वटि आया। उहे उन खां पुछण लॻा, तूं इहे कम कहिड़े अधिकार सां थो करीं? इहो अधिकार तोखे कंहिं ॾिनो आहे? यीशुअ उन्हनि खे चयईं, मां बि तव्हां खां हिकु सवाल थो पुछां। मूंखे ॿुधायो, यूहन्ना जो बपतिस्मो स्वर्ग जे तरफ़ां हुयो या माण्हुनि जे तरफ़ां? तॾहिं उहे पाण में चर्चा करण लॻा। जेकॾहिं असां चवंदासीं परमेश्वर जे तरफ़ां त हू असांखे चवंदो, पोइ तव्हां उन ते विश्वास छो न कयो आहे? पर अगरि चवंदासीं कि माण्हुनि जे तरफ़ां त सॼी भीड़ असांखे पथर हणी करे मारे छॾींदी, छोकी माण्हुनि खे इहा पक हुई कि यूहन्ना परमेश्वर जो भविष्य वक्ता हुयो। तॾहिं उन्हनि यीशुअ खे चयो, असांखे ख़बर कोन्हे कि उहो कंहिंजे तरफ़ां हुयो। तंहिं ते यीशु उन्हनि खे चयईं, त पोइ मां बि तव्हांखे न ॿुधाईंदुमि कि मां इहे कम कहिड़े अधिकार सां थो कयां। दुष्ट किराएदार किसाननि जी मिसाल। उन खां पोइ यीशुअ माण्हुनि खे इहा मिसाल ॾिनई कि हिकु माण्हूअ अंगूर जो बाग़ लॻायो ऐं उन उहो बाग़ किसाननि खे ठेके ते ॾिनई ऐं पाण ॾाढे वक़्त जे लाइ ॿिए मुल्क ॾांहुं हली वियो। जॾहिं फल जी मुंद आई त बाग़ जे मालिक पंहिंजे हिकु नौकर खे अंगूर जे बाग़ मां पंहिंजो हिसो वठण जे लाइ किसाननि वटि मोकिलियईं। पर किसाननि उन नौकर खे मारे कुटे करे ख़ाली हथ मोकिले छॾियो। उन खां पोइ बाग़ जे मालिक हिकु ॿिए नौकर खे किसाननि वटि मोकिलियईं, पर किसाननि उन खे बि मारे कुटे ऐं बेइज़त करे ख़ाली हथ मोकिले छॾियऊंसि। तॾहिं बाग़ जे मालिक वरी टें नौकर खे उन्हनि वटि मोकिलियईं। किसाननि उन खे बि ज़ख़्मी करे ऐं धिका ॾेई ॿाहिरि कढी छॾियऊंसि। इन ते बाग़ जे मालिक सोचईं त हाणे मां छा कयां? मां पंहिंजे सिकील ते पुट खे मोकिलींदुमि त उहे पक हुन जी इज़त कंदा। पर जॾहिं किसाननि मालिक जे पुट खे ॾिठो त उहे पाण में चर्चा करे चवण लॻा, इहो ई त मिल्कियत जो वारिसदार आहे। अचो इन खे ई मारे छॾियूं ताकी सॼी मिल्कियत ई असांजी थी वञे। सो किसाननि उन खे बाग़ मां ॿाहिरि कढी मारे छॾियो। इन करे हाणे अंगूर जे बाग़ जो मालिक अची करे किसाननि सां छा कंदो? उहो अची उन्हनि किसाननि खे नाश कंदो ऐं अंगूर जो बाग़ ॿियनि जे हवाले कंदो। जॾहिं माण्हुनि इहो ॿुधो त उहे चवण लॻा, परमेश्वर करे ईअं न थिए। पर यीशुअ उन्हनि खे ॾिसी करे चयईं, पवित्र शास्त्र में इन वचन जो छा मतिलबु आहे? जंहिं पत्थर खे ठेकेदारनि बेकार सम्झी ठुकरायो, उहो ई पत्थर सभिनीनि खां वधीक अहमियत वारो थी वियो आहे। सो हाणे जेको बि इन पत्थर जे मथां किरंदो उहो चकनाचूर थी वेंदो, ऐं जंहिंजे मथां बि इहो पत्थर किरंदो उन खे इहो पीसे छॾींदो। महसूल ॾियण जे बारे में सवाल। उन ई वक़्तु धर्मशास्त्रियुनि ऐं मुख्य याजकनि यीशुअ खे गिरफ़्तार करणु चाहियो, छोकी उहे सम्झी विया हुआ कि हुन इहो मिसाल उन्हनि जे बारे में ई ॾिनो आहे। पर उहे माण्हुनि खां ॾकनि पिया। उहे यीशुअ खे फासाइण जे ताक़ में हुआ। सो उन्हनि कुझु माण्हुनि खे रिश्वत ॾेई करे यीशुअ वटि मोकिलियऊं ताकी उहे सचेपन जो ढोंग रचे करे यीशुअ जी काई ॻाल्हि खे पकड़नि ऐं संदसि खे फासाइनि, ताकी उहे यीशुअ खे राज्यपाल जे अधिकार में ॾेई सघनि। उहे यीशुअ वटि अची करे चवण लॻा, हे गुरु, असांखे ख़बर आहे कि तूं जेको कुझु चईं थो ऐं सेखारी थो उहो सभु बिल्कुलु सही आहे, ऐं तूं माण्हुनि जो रुतबो ॾिसी करे न ॻाल्हाईंदो आहीं, पर जेकी ॻाल्हि परमेश्वर जी नज़र में सही आहे उहा ई तूं सेखारींदो आहीं। सो असांखे इहो ॿुधाए, छा रोम जे महाराजा खे महसूल ॾियणु सही आहे कि न? यीशुअ उन्हनि जी चालाकीअ खे ॼाणे करे उन्हनि खे चयईं, मूंखे हिकु चांदीअ जो सिक्को ॾेखारियो। मूंखे ॿुधायो इन जे मथां कंहिंजी छाप ऐं नालो आहे? उन्हनि जवाबु ॾिनो, रोम जे महाराजा जो। यीशुअ उन्हनि खे चयईं, जेको महाराजा जो आहे उहो महाराजा खे ॾियो, ऐं जेको परमेश्वर जो आहे उहो परमेश्वर खे ॾियो। सो माण्हुनि जे साम्हूं उहे इन ॻाल्हि में यीशुअ खे फासाए न सघिया। पर हुन जो इहो जवाबु ॿुधी करे ॾाढो ताजुब करण लॻा ऐं चुप थी विया। मौत मां जी उथण ऐं शादी। उन खां पोइ कुझु सदूकिन जेके मञींदा हुआ कि मरण खां पोइ जी उथण आहे ई न, उहे यीशुअ वटि आया ऐं संदसि खां इहो सुवाल पुछण लॻा, हे गुरु, मूसा असांजे लाइ नियमनि जी किताब में लिखियो आहे कि अगरि कोई माण्हू बिना ॿार पैदा करे मरी वञे त उन जो भाउ उन विधवा सां शादी करे पंहिंजे भाउ जे लाइ वंश पैदा करे। मिसाल जे तौर ते 7 भाउर हुआ। उन मां पहिरें जी शादी थी ऐं हू बिना ॿार पैदा कए मरी वियो। पोइ ॿिए भाउ उन विधवा सां शादी कई, पर उहो बि मरी वियो। उन खां पोइ टें भाउ बि उन विधवा सां शादी कई। इन ई तरीक़े सां 7 भाउर बिना ॿार पैदा कए मरी विया। उन खां पोइ उहा स्त्री बि मरी वई।
सो मौत मां जी उथण ते उहा स्त्री उन्हनि मां कंहिंजी ज़ाल थींदी, छोके उन त 7 ई भाउरनि सां शादी कई हुई। इन ते यीशुअ उन्हनि खे चयो, शादी विया त माण्हुनि जे लाइ सिर्फ़ु हिन धरतीअ ते ई आहिनि, पर जंहिंखे परमेश्वर अचण वारे नए ज़माने में रहण ऐं मुअलनि मां जिंदो थियण जे लाइक़ु थो सम्झे, उन्हनि जी न त शादी थींदी ऐं न उहे शादीअ जे लाइ ॾिना वेंदा। पोइ उहे वरी कॾहिं मरंदा बि न, बल्कि उहे स्वर्ग में स्वर्गदूतनि वांगुरु हूंदा। उहे मौत मां जी उथण जे करे परमेश्वर जी संतान आहिनि। मौत मां जी उथण जे बारे में भविष्यवक्ता मूसा बि ॿरंदड़ झाड़ीअ जे किसे में ईअं ज़िक्र कयो अथईं कि परमेश्वर अब्राहम जो परमेश्वर, इसहाक जो परमेश्वर ऐं याकूब जो परमेश्वर आहे। परमेश्वर मुअलनि जो न पर जिंदनि जो परमेश्वर आहे, छोके उन जे लाइ उहे सभु जिंदा आहिनि। तॾहिं इहो ॿुधी करे धर्मशास्त्रियुनि मां कुझु ॼणनि यीशुअ खे चयो, हे गुरु, तूं बिल्कुलु सही चयई। उन खां पोइ कंहिंखे बि यीशुअ खां कुझु बि पुछण जी हिमत न थी। मसीह कंहिंजो पुटु आहे? यीशुअ धर्मशास्त्रियुनि खां पुछो, इहो कीअं थो चयो वञे कि मसीह दाऊद जो पुटु आहे? छोके दाऊद पाण ई भजन संहिता जी किताब में चयो अथईं, परमेश्वर मुंहिंजे प्रभुअ खे चयो कि मुंहिंजे साॼे पासे वेह, जेसिताईं कि मां तुंहिंजे दुश्मननि खे तुंहिंजे पेरनि जे हेठां न करे छॾियां। दाऊद त पाण ई मसीह खे प्रभु थो चए, त पोइ भला उहो उन जो पुटु कीअं थियो? धर्मशास्त्रियुनि खां सावधान थी रहिजो। जॾहिं सभु माण्हू इहो ॿुधनि पिया त यीशुअ पंहिंजे चेलनि खे चयईं, धर्मशास्त्रियुनि खां सावधान थी रहिजो, जंहिंखे लंबा लंबा जबा पाइण घुमणु वणंदो आहे। माण्हू उन्हनि खे बाज़ारुनि में नमस्कार कनि ऐं प्रार्थना घरनि में ऐं दावत में उन्हनि खे मुख्य आसन ते विहण बि वणंदो आहे। इहे बेशर्मीअ सां ठगी करे विधवाउनि जो घर बि था हड़प करे वठनि ऐं ॾेखाव जे लाइ ॾाढी देरि ताईं लंबियूं प्रार्थनाऊं कंदा आहिनि। इहे ॾाढी वॾी सज़ा पाईंदा।